अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। जिथे बि रहो खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो। अल्लाह तव्हांजा माना जेकी कम जा सॼा दूर फरमाए। फ्रेंड, मां तव्हांजो होस्ट सजाद अली हीसवाणी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सजाद अली हीसवाणी। अॼु तव्हां भाउरनि जे लाइ असां ॾाढी ख़ुशी जी ख़बर खणी आया आहियूं। ॾाढी ज़बरदस्त ख़ुशी जी ख़बर आहे। तव्हां भाउर बि माना पैसा कमाए सघो था घर वेठे पंहिंजी मोबाइल मां आसानी माना पैसा कमाए सघो था। उहे कीअं कमाए सघो था तव्हांखे मां हिन वीडियो में ई ॿुधायां थो त तव्हां माना कीअं कमाए सघो था। तव्हां बि फेसबुक ते ज़रूरु हलाईंदा हूंदो, जेको फेसबुक आम जेको असांजी सिंध में जेको असांजा सिंधी माण्हू जेको घणो यूज़ था कनि। पूरी दुनिया खां वधीक सिंध में असांजो फेसबुक जेको आहे इस्तेमालु थियो थो वञे। हिते हर माण्हू बरड़े जो हुजे या शहर जो हुजे, फेसबुक जेको आहे घणो इस्तेमालु थींदो आहे। ही फेसबुक जी तव्हां वटि हिकिड़ी आईडी हुजे, पोइ उन ते तव्हां वरी हिकिड़ो पेज जो ऑप्शन हूंदो आहे, माना पेज क्रिएट कयो तव्हां उन ते हिकिड़ो तव्हां पेज क्रिएट कयो करे माना ठाहे पेज हिकिड़ो ठाहे, पोइ उन ते हिकिड़ी माना तव्हां पंहिंजी नीच सिलेक्ट कयो। तव्हां ॾिसो त माना तव्हां कहिड़ी शइ में महारत आहियो। मसलन तव्हां हिकिड़ा मिस्त्री आहियो, तव्हांखे मिस्त्राइप अचे थी त शॉर्ट वीडियो माना ठाहियो, तव्हां मिंट हिकिड़े जी ठाहियो या 15 सेकंड जी तव्हां वीडियो ठाहे तव्हां रोज़ जे बुनियाद जे हिसाब सां तव्हां उन ते माना लॻाईंदा वञो हिन माना पेज ते। उहा हिकिड़े मिंट जी वीडियो ठहंदी या 15 सेकंड जी, जहिड़े हिसाब सां तव्हां सम्झो माना उन हिसाब सां तव्हां विडिया उहा ठाहे माना हुन ते ॾींदा वञो। मसलन तव्हां गाननि जा शौक़ीन आहियो, पंहिंजा माना गाना माना चई करे तव्हां उन ते माना हिसाब सां वीडियो माना ठाहींदा वञो। या तव्हांखे शाइरी ईंदी आहे, शाइरी जे हिसाब सां तव्हां पंहिंजी माना शाइरी माना ठाहे करे उन हिसाब सां माना शॉर्ट वीडियो माना ठाहे करे तव्हां उहा हिन चैनल ते तव्हां जेको पंहिंजो पेज जेको हूंदो तव्हां उन ते ॾींदा वञो। इंशाल्लाह इन क़रीब फेसबुक बि जेको आहे मोनिटाइज़ थियण वारो आहे। तव्हांखे जल्द सां इंशाल्लाह हिते माना जेको आहे गवर्नमेंट इंशाल्लाह जल्द सां जल्द माना हुनखे ॾिनी आहे परमिशन, त हिते बि फेसबुक जेको आहे मोनिटाइज़ थियण वारो आहे। हींअर ई तव्हां वञो पंहिंजो पेज माना क्रिएट कयो, उन ते पंहिंजी माना वीडियो जेके माना रोज़ाने जे बुनियाद सां तव्हां पंहिंजी वीडियो अपलोड कंदा वञो। इंशाल्लाह तव्हां बि पैसा कमाए सघंदो पंहिंजे फेसबुक जी आईडी मां। हर सिंधी जो फेसबुक जी आईडी ठहियलु हूंदी, हर जेकी बि असांजा दोस्त हींअर मूंखे ॾिसनि था उन्हनि वटि मोबाइल बि हूंदी, फेसबुक जी आईडी बि ज़रूरु हूंदी। तव्हां वञो हींअर ई माना फेसबुक जी जेको आहे पेज ठाहियो, उन ते तव्हां पंहिंजी शॉर्ट वीडियो जेके अपलोड कंदा वञो। इंशाल्लाह जल्द सां जल्द तव्हां बि उन मां पैसा कमाईंदो, तव्हांखे बि पैसा मिलणु शुरू थी वेंदा। ठीकु आहे, अगरि जीअं भाउ असांजी हीअ वीडियो पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह आईंदा बि तव्हांखे अहिड़ियूं ई ख़ुशख़बरियूं असां हिन चैनल ते ॿुधाईंदा रहंदासीं त कहिड़ो सॉफ्टवेयर तव्हांखे पैसा ॾींदो, कहिड़ो न ॾींदो। जेको कूड़ो सॉफ्टवेयर हूंदो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, हीअ जेको आहे कूड़ो सॉफ्टवेयर आहे, हीअ माना तव्हां सां फ्रॉड करे रहिया आहिनि, इहे कॾहिं बि तव्हांखे पैसा न ॾींदा। जेको माना सही ॻाल्हि हूंदी आहे न, असां सही ॻाल्हि जेका हूंदी आहे असां उनखे ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर करे माना उहा जेका सचाई वारी ॻाल्हि हूंदी आहे तव्हां भाउरनि जे लाइ मां आणींदो आहियां, त जेके मुंहिंजा भाउर जेके ॾिसनि था हिनमहिल उन्हनि जो माना कुझु न कुझु फ़ाइदो थिए, ख़ासि करे जेके नौजवान मुंहिंजा भाउर जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि जो कुझु न कुझु फ़ाइदो थिए। ठीकु आहे फ्रेंड, इंशाल्लाह नेक्स्ट वरी ॿी कीअं तव्हां वीडियो मिलंदासीं तव्हां सां। ओके, ख़ुदा हाफ़िज़।